ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 15 अध्याय में ॾिठो हो त सनकादिक मुनि श्री नारायण जी जे दर्शन वास्ते वेंकट में वञनि था, लेकिन वेंकट जे दरवाज़े ते श्री नारायण जी जा द्वारपाल दरबान उन्हनि खे रोकीनि था। पोइ उते सनकादिक मुनि जय ऐं विजय श्री नारायण जी जे द्वारपाल ॿिन्ही खे श्राप ॾियनि था त अवां 3 भेरा दैतकी बुत में जन्म वठी मृत्यु लोक में वञो। तॾहिं श्री नारायण जी लक्ष्मी समेत ॿाहिरि अचनि था ऐं अची सनकादिक मुनि जे चरणनि ते किरी माफ़ी घुरनि था, छो त दास जी ग़लती जो कसूरवार मालिक खे ई सम्झियो वेंदो आहे। पोइ जॾहिं श्री नारायण जी उथनि था, तॾहिं सनकादिक मुनि हैरान थी था वञनि ऐं सोचणु लॻनि था, टिनी लोकनि जो मालिक ब्राह्मणनि जो एतिरो आदर सत्कार ऐं सम्मान करे थो जो पाण अची असांखां माफ़ी घुरियई आहे। उन ते सनकादिक मुनि श्री नारायण जी स्तुति कनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 16 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे संत कुमार जो श्री नारायण जी स्तुति करणु। मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, जॾहिं संत कुमार भगवान जी हिन नमूने स्तुति कई ऐं सनकादिकनि खां सॼो हाल ॿुधी पार ब्रह्म परमेश्वर मुश्की चयो त ए महाराज, जय ऐं विजय मुंहिंजे दरबाननि खे अपराध करण जे बदिले जेको ॾंड तव्हां ॾिनो सो तमामु चङो कयो। मां उन श्राप ॾियण करे ॾाढो ख़ुशि थियो आहियां, छाकाणि त हिननि जी सज़ा पाइण करे ॿियो को बि आदमी ब्राह्मणनि ऐं रखेश्वरनि जी बेइज़्ज़ती न कंदो। तव्हां जे सुभाउ में क्रोध न हो। ही श्राप मुंहिंजी मर्ज़ीअ सां उन्हनि खे ॾिनो अथव। तव्हां कंहिं बि ॻाल्हि जी चिंता मन में न करियो। मां उन लाइ तव्हां खे वेनती थो करियां त ही ॿई मुंहिंजा द्वारपालक हुआ। उन्हनि जे अपराध करण जो मूं ते ॾोह आहे, उन करे मुंहिंजो अपराध खिमिया करियो। दुनिया में को बि नौकर को बि कमु ख़राबु या चङो कंदो आहे त उन में संदसि मालिक जो नालो थींदो आहे, ऐं जेके माण्हू साधन ऐं महात्माउनि या ब्राह्मणनि जी बेइज़्ज़ती कनि था, उन्हनि जो बदन दुश्मन थी उन्हनि खे नर्क में पहुचाईंदो आहे, ऐं नर्क खे बि अहिड़े माण्हूअ जी संगत चङी नथी लॻे। अहिड़े माण्हूअ जी संगत चङी न लॻंदी आहे। तव्हां ब्राह्मण ऐं रखेश्वर मुंहिंजा इष्ट देवता आहियो। तव्हां जे चरणनि जी दूर जो अहिड़ो प्रताप आहे जो लक्ष्मी जी चंचल सुभाउ थियण ते बि मूं वटि राति ॾींहुं रहंदी आहे, ऐं ब्राह्मणनि खे मां पंहिंजे बदन ऐं लक्ष्मीअ खे वेंकट खां बि वधीक प्यार ऐं चङो ॼाणंदो आहियां। दुनिया में मां अगन ऐं ब्राह्मणनि जी मार्फत खाईंदो आहियां, पर तॾहिं बि जहिड़ो ब्राह्मणनि खे चङी शयुनि खाराइण सां मां ख़ुशि थींदो आहियां, तहिड़ो अगन में होम करण सां ख़ुशि न थींदो आहियां। ब्राह्मणनि खे चङे भोजन खाराइण करे मुंहिंजो पेट टिनी लोकनि जे जीवन समेत भरिजी वेंदो आहे। उन करे गृहस्थीअ खे ब्राह्मणनि खे खाराइण ज़रूरी आहे, ऐं मां ब्राह्मणनि जे चरणनि जी दूर लक्ष्मी जीअ समेत पंहिंजे सर ते चाढ़ियां थो। ब्राह्मण जे पाप करण ते जेको अपराध खिमिया कंदो अथसि, सो तंहिं ते मां ॾाढो ख़ुशि थींदो आहियां। ही ॻाल्हि वेंकटनाथ जी ॿुधी सनकादिक चयो त हे महाप्रभु, तव्हां जी लीला ऐं इच्छा ब्रह्मा जी बि नथो ॼाणे। असांजी कहिड़ी सुमर्थी आहे जो ॼाणी सघूं। तव्हीं सभिनी जीवन ऐं 14 भवननि जा मालिक आहियो। जीअं अव्हां जी मर्ज़ी हूंदी आहे तीअं ब्रह्मा जी ऐं ॿिया देवताऊं बि कंदा आहिनि।
तव्हां खां को ॿियो वॾो कोन्हे। उनखे वॾो भाग्यवान सम्झणु घुरिजे जंहिंजे हृदय में तव्हांजी भक्ति ऐं वेंकट जी चाहना ख़्वाहिश रहंदी आहे। ऐं जेके माण्हू हरि भक्तनि जी संगत ऐं उन्हनि जी शेवा कंदा आहिनि तिन जे वेंकट वञण में कुझु बि शौक़ु नथो रहे। तव्हांजो वेंकट कहिड़ो आहे जंहिंमें काम, क्रोध, लोभ ऐं मोह जो दख़ल नथो थिए ऐं घणा ई कुल्प वण लॻल आहिनि जिन में 12 ई महीना अहिड़ा फल फूल लॻा रहंदा आहिनि जिन खे ॾिसण सां मन प्रसन्न थी ॿारियूं सभु दुख ऐं सोच दूर थी वेंदो आहे। हंस ऐं मोर वग़ैरह चङा सुंदर पखी उते रही घणनि क़िस्मनि जूं सुठियूं ऐं मिठियूं ॿोलियूं ॿोलींदा आहिनि ऐं केतिरा ई सोना मकान जवाहरात सां जरियल उते ठहियल आहिनि। उन हंधि पहुचण ते सभु कमु आदमीअ जो पूरो थी वेंदो आहे। हिन तरह जा सुख ऐं शयूं आदमीअ खे उते मिलनि थियूं। ईअं चई संकादिकन श्री नारायण जी जे रूप जो ध्यानु लक्ष्मी जीअ समेत करे संदसि अखियुनि मां ॻोरा वहण लॻा ऐं नारायण जीअ जो स्वरूप हिन तरह ॾिसण में आयसि त श्याम रंग, कमल नयन, चतुर्भुजी, मोहिनी मूरत, किरीट मुकुट सां अंग अंग ते भूषण ज़ेवर, कौस्तभ मणि ऐं बैजंती मालाऊं पयल, पीतांबर जी कछनी ऐं रेशमी उपरणूं पहिरियल, चई हथनि में शंख चकर गदा पदम धारे शंख ऐं चकर वारा ॿई हथ मथे खयल ऐं गदा ऐं पदम वारा ॿई हथ हेठि, गुंडीदार वार, थोरो थोरो मुश्कंदड़ चेहरो ऐं साॼे पासे में लक्ष्मी जी विराजमान आहे। जा महासुंदर स्त्री बिजलीअ वांगुरु संदसि बुत चमकंदड़, पीतांबर पहिरे कननि में वाघ, हथनि में कंगण ऐं पेरनि में पाज़ीब ऐं कड़ियूं गले में मोती ऐं रतन जा हार, मथे में चोटी फुल, नक में नथ पयल, अहिड़ी लक्ष्मी ऐं नारायण जी जी जोड़ी जराऊ सिंघासन ते वेठा आहिनि। ऐं जॾहिं अहिड़े रूप जो ध्यानु संकादिकन कयो तॾहिं वेंकटनाथ चयो त मां तव्हां खां घणो ख़ुशि आहियां, कुझु वरदान घुरो। ही ॻाल्हि ॿुधी संकादिकन हथ जोड़े चयो त ए महाराज, असां ही वरदान घुरूं था त तव्हांजे चरणनि जी भक्ति असांजे हृदय में सदैव बणी रहे ऐं अव्हां जी कथा ऐं लीला ॿुधंदा रहूं। तव्हांजे सुंदर रूप जो ध्यानु हमेशा असांजे हृदय में रहे। भॻवान चयो त जेके चयो था तीअं ई थींदो। दिल घुरियो वरदान पाए संकादिक ऋषि वेंकटनाथ खे दंडवत करे हलिया विया। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 16 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।